दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जो हिकु मक़बूल जेको आहे सो गीत जे बारे में जंहिं महफ़िल में ॻायो वियो आहे। उहो महफ़िल तव्हांखे हिन वीडियो में ॾिसींदासीं ऐं कलाम जा कुझु ॿोल बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं खां तूं जुदा थिए तॾहिं खां मूं कया वे सकारा मुंहिंजा यार जानी। दोस्तों यो कलाम जलाल चांडे जो एक बेहतरीन कलाम है पंहिंजे दौर के हिसाब से। जलाल चांडो तव्हांखे ख़बर आहे सिंध के तारीख़ जो एक वॾो गुलकार हुयो, कला हुई उन वटि ऐं उन खां अलावा उन वटि फ़न मौजूद हुयो। दोस्तों दुनिया में कीअं जेको आहे सो अॻिते वधिजे ऐं पाण खे कीअं मक़बूल कजे। दोस्तों अहिड़ो फ़न हुयो जलाल चांडे वटि जेको घटि अरसे में वॾा वॾा फ़नकार हुया जलाल चांडे जे साम्हूं बीठल, लेकिन वॾनि वॾनि फ़नकारनि खे बि पोइते करे पंहिंजो नालो सिंध में त रोशन कयो, लेकिन पूरे दुनिया में पूरे पाकिस्तान में जलाल चांडे पंहिंजो नालो रोशन कयो। हिन वक़्तु सिंधी जिथे बि रहनि था उते जलाल चांडे जा ईअं सम्झो परस्तारनि। जलाल चांडियो सिंधनि जे दिलनि ते राज करण वारो फ़नकार हुयो। जलाल चांडियो सिंध जो फ़नकार न हुयो, जलाल चांडियो पूरे मुल्क जो फ़नकार हो ईअं सम्झो। दोस्तों सिंधी जलाल चांडे के तमामु घणो शौक़ सां ॿुधंदा हुया। जलाल चांडे जो उरूज हुयो जॾहिं यकतारे चपड़ी जूं एल्बम जेके निकिरंदा हुया, कैस्टनि जो दौरु हूंदो हुयो ऐं जॾहिं PTV ते ब्लैक एंड वाइट TV जॾहिं हूंदी हुई तॾहिं PTV ते हिकिड़ो प्रोग्राम नशर थींदो हुयो। पोइ माण्हू उन इंतज़ार में रहंदा हुया त कॾहिं जलाल चांडे जो इहो महफ़िल नशर थींदो ऐं कॾहिं जेको आहे सो असां इन महफ़िल खे ॿुधंदासीं। जॾहिं मोहतरमा जी पहिरें दफ़ो हुकूमत आई सिंध पाकिस्तान में त पोइ PTV लाइ सिंध जा जेके फ़नकार आहिनि, सिंधी जेके ड्रामा आहिनि या सिंध जे मुतालिक़ जेका वाखाण कई वेंदी आहे, पोइ PTV ते उते बि जेको आहे सो हिकु वक़्तु ऐं हिकिड़ो टेम मुक़ररु कयो वियो त बाबा सिंध जे लाइ बि हिकिड़ो टेम ॾिनो वञे जिथे सिंधी गुलकार या सिंधी ड्रामा अदाकार या सिंध जे बारे में का वाखाण थिए त उते पोइ हिकिड़ो महफ़िल ऐं हिकिड़ो प्रोग्राम नशर थींदो हुयो जेको रोज़ाना अधु कलाक या कलाक हलंदो हुयो। पोइ उन्हनि महफ़िलनि में खोड़ चकर जलाल चांडे खे घुरायो वियो ऐं जलाल चांडे खां ज़िंदगीअ जे बारे में पुछा कयो वियो। जलाल चांडे जा एॾा परस्तार हुया माण्हू जो उन्हनि महफ़िलनि जो बि इंतज़ारु कंदा हुया त कॾहिं उहा महफ़िल नशर थींदी ऐं असां पंहिंजो मनपसंदीदा फ़नकार ॿुधंदासीं। दोस्तों इहो त असां तव्हांखे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में ॿुधायो, लेकिन जेको कलाम असां तव्हांखे ॿुधायो शुरूआती वीडियो में उन जा कुझु हिसो तव्हांखे इन पूरे वीडियो में ॿुधाईंदासीं। जलाल चांडे जो कहिड़ो कलाम तव्हांखे पसंदि अचे थो कमेंट सेक्शन में लाज़मी रायो ॾिजो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह ने